बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। यसअलूनक अनिल अनफाल कुलिल अनफालु लिल्लाहि वर रसूल फत्तकुल्लाह व अस्लिहू ज़ात बैनिकुम व अतीउल्लाह व रसूलहू इन कुंतुम मुमिनीन। रसूल अरबी तव्हां खां माले गनीमत बाबत सवाल कनि था। तव्हां फरमायो माले गनीमत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आहे। पोइ तव्हां अल्लाह खां ख़ौफ़ करियो ऐं पंहिंजे मामलनि में इस्लाह करियो ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी करियो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। इन्नमल मुअमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। कामिल मोमिन उहे आहिनि जो जॾहिं उन्हनि जे अॻियां अल्लाह जो ज़िक्र कयो वञे थो त संदि दिलियूं ख़ौफ़ कनि थियूं ऐं जंहिं वक़्तु उन्हनि ते अल्लाह जूं आयतूं पढ़ियूं वञनि थियूं त संदनि ईमान ज़्यादा थिए थो ऐं उहे पंहिंजे रब ते तवक्कल कनि था। الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون। उहे मोमिन निमाज़ पढ़नि था ऐं जेकी असां उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां ख़र्च कनि था। أولئك هم المؤمنون حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم। इहे ई सच्चा मोमिन आहिनि। इन्हनि लाइ संदन रब वटि बेश्त में दर्जा आहिनि ऐं बख़्शिश ऐं इज़त वारी रोज़ी आहे। كما أخرجك ربك من بيتك بالحق وإن فريقا من المؤمنين لكارهون। जहिड़ी तरह तव्हांखे तव्हांजे रब मदीने मुनव्वरा मां ॿाहिरि आंदो ऐं बेशक हिकु जमायत मोमिननि मां उन में नाख़ुश आहिनि। يجادلونك في الحق بعدما تبين كأنما يساقون إلى الموت وهم ينظرون। सची ॻाल्हि ते तव्हां सां बहस कनि था उन खां पोइ जो ॻाल्हि ज़ाहिर थी गोया इहे मौत ॾांहुं हकिलिया वञनि था हालांकि उहे ॾिसी रहिया आहिनि। وإذ يعدكم الله إحدى الطائفتين أنها لكم وتودون أن غير ذات الشوكة تكون لكم ويريد الله أن يحق الحق بكلماته ويقطع دابر الكافرين। ऐं यादि करियो जंहिं वक़्तु अल्लाह तव्हांखे वाइदो ॾिनो ॿिनि गिरोहनि मां हिकिड़े जो बेशक इहो तव्हां लाइ आहे ऐं तव्हांजी तमन्ना हुई त गैर मुस्लिह जथो तव्हांखे हथ में अचे ऐं अल्लाह चाहे थो त पंहिंजे हक़ सां हक़ खे ग़ालिब करे ऐं काफ़रनि जूं पाड़ूं कटे छॾे। ليحق الحق ويبطل الباطل ولو كره المجرمون। इन ई लाइ हक़ खे ज़ाहिर करे ऐं कुफ्र खे बातिल करे जेतोणीक मुजरिम इन खे नापसंद कनि। إذ تستغيثون ربكم فاستجاب لكم أني ممدكم بألف من الملائكة مردفين। जंहिं वक़्तु तव्हां पंहिंजे रब खां मदद तलब कई पोइ अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल फरमाई। अल्लाह फरमायो बेशक आऊं तव्हांजी 1000 किस्मूं बदल मलाइकनि सां मदद कंदड़ आहियां। وما جعله الله إلا بشرى ولتطمئن به قلوبكم وما النصر إلا من عند الله إن الله عزيز حكيم। ऐं न बनायो अल्लाह फ़रिश्तनि जे नुज़ूल खे मगर मुबारक ऐं उन ई लाइ तव्हां जूं दिलियूं मुतमइन थियनि ऐं नाहे मदद मगर अल्लाह जे तरफ़ां बेशक अल्लाह ताला ग़ालिब हिकमत वारो आहे। إذ يغشيكم النعاس أمنة منه وينزل عليكم من السماء ماء ليطهركم به ويذهب عنكم رجز الشيطان وليربط على قلوبكم ويثبت به الأقدام। जंग बदर जे मौक़े ते तव्हांखे निंड जा झूठा अची रहिया हुआ इहा अल्लाह जे तरफ़ां तस्कीन हुई ऐं अल्लाह तव्हां ते आसमान तां मींहुं नाज़िल फरमायो इन ई लाइ त तव्हांखे उन सां पाक करे ऐं परे थियनि तव्हां खां शैतान जा विसवसा ऐं उन ई लाइ त तव्हां जूं दिलियूं मज़बूत थियनि ऐं तव्हांजा पेर पुख्ता थियनि। إذ يوحي ربك إلى الملائكة
الملائكة أني معكم فثبتوا الذين آمنوا سألقي في قلوب الذين كفروا الرعب فاضربوا فوق الأعناق واضربوا منهم كل بنان. तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु अल्लाह वही मोकिली फ़रिश्तनि ॾांहुं त बेशक आऊं तव्हांजो मददगार आहियां. पोइ मोमिन साबित क़दम रखनि. असीं जल्दी काफ़रनि जी दिलनि में रोब विझंदासीं. पोइ तव्हां काफ़रनि जे कंधनि ते तलवार जा धक हणो ऐं उन्हनि जे हर संद खे धक हणो. ذلك بأنهم شاقوا الله ورسوله ومن يشاقق الله ورسوله فإن الله شديد العقاب. इहो अज़ाब इन ई सबबु आहे जो ताकी इन्हनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कई ऐं जेको माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कंदो वो बेशक अल्लाह सख़्त अज़ाब कंदड़ आहे. ذلكم فذوقوه وأن للكافرين عذاب النار. इहो अज़ाब तव्हां चखो ऐं बेशक काफ़रनि लाइ बाहि जो अज़ाब आहे. يا أيها الذين آمنوا إذا لقيتم الذين كفروا زحفا فلا تولوهم الأدبار. ए मोमिनो जंहिं वक़्तु तव्हां साम्हूं थियो उन्हनि माण्हुनि जे लश्कर सां जिन कुफ़्र कयो पोइ तव्हां उन्हनि खे पुठ न ॾियो. ومن يولهم يومئذ دبره إلا متحرفا لقتال أو متحيزا إلى فئة فقد باء بغضب من الله ومأواه جهنم وبئس المصير. ऐं जेको माण्हू उन्हनि खे पुठ ॾींदो सवाइ चङी हिरफत जे या पोइ ते हटी अची मोमिननि सां मिले पोइ बेशक उहो वरियो अल्लाह जे ग़ज़ब ॾांहुं ऐं उन जी जाइ जहन्नम आहे ऐं तमामु ख़राब जाइ आहे मोटण जी. فلم تقتلوهم ولكن الله قتلهم وما رميت إذ رميت ولكن الله رمى وليبلي المؤمنين منه بلاء حسنا إن الله سميع عليم. पोइ हरगिज़ तव्हां उन्हनि काफ़रनि खे क़त्ल न कयो पर अल्लाह उन्हनि खे क़त्ल कयो ऐं रसूल अरबी काफ़रनि खे मुंहं में मिटी न हईं पर अल्लाह उन्हनि जे मुंहं में मिटी विधी इन ई लाइ त पंहिंजे तरफ़ां मोमिननि ते अज़ीम इहसान फरमाए बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे. ذلكم وأن الله موهن كيد الكافرين. इहो इन लाइ आहे बेशक अल्लाह काफ़रनि जी रिथ खे कमज़ोर कंदड़ आहे. إن تستفتحوا فقد جاءكم الفتح وإن تنتهوا فهو خير لكم وإن تعودوا نعد ولن تغني عنكم فئتكم شيئا ولو كثرت وأن الله مع المؤمنين. जेकॾहिं तव्हां अल्लाह खां फतह तलब कई पोइ बेशक अल्लाह तव्हांखे फतह अता कई ऐं जेकॾहिं इहे काफ़र रोकजनि इन लाइ इहो बहितर आहे ऐं जेकॾहिं इहे मोटिया यानी जंग लाइ असीं बि मुस्लमान खे फतह ॾींदासीं ऐं उन्हनि खे संदन गिरोह को फ़ाइदो न ॾींदो अगरचे घणा हुजनि ऐं बेशक अल्लाह मोमिननि सां गॾु आहे. يا أيها الذين آمنوا أطيعوا الله ورسوله ولا تولوا عنه وأنتم تسمعون. ए मोमिनो तव्हां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी करियो ऐं अल्लाह जे हुकुम खां इनकार न करियो हालांकि तव्हां क़ुरान ॿुधो था. ولا تكونوا كالذين قالوا سمعنا وهم لا يسمعون. ऐं तव्हां उन्हनि वांगुरु न हुजो जेके चवनि था असां ॿुधो हालांकि उहे गौर ऐं फिक्र सां नथा ॿुधनि. إن شر الدواب عند الله الصم البكم الذين لا يعقلون. ऐं बेशक बदतरीन जानवर अल्लाह ताला वटि उहे ॿोड़ा ऐं गूंगा आहिनि जेके अल्लाह जा हुकुम नथा सम्झनि. ولو علم الله فيهم خيرا لأسمعهم ولو أسمعهم لتولوا وهم معرضون. ऐं जेकॾहिं अल्लाह उन्हनि में चङाई ॼाणे हा त उन्हनि खे ॿुधाए हा ऐं जेकॾहिं ॿुधाए हा उन्हनि खे त बि उहे ईमान खां पासो कनि हा ऐं उहे इनकार कंदड़ आहिनि. يا أيها الذين آمنوا استجيبوا لله وللرسول إذا دعاكم لما يحييكم واعلموا أن الله يحول بين المرء وقلبه وأنه إليه تحشرون. ए मोमिनो
तव्हां अल्लाह ताला ऐं अल्लाह जे रसूल जे सॾण ते फौरन हाज़िर थियो। जॾहिं तव्हांखे सॾीनि, छो त रसूल अरबी जी फरमाबरदारी तव्हांखे ज़िंदगी बख़्शे थी ऐं तव्हां यकीन करियो बेशक अल्लाह जो हुकुम इंसान में ऐं संदसि दिलि में हले थो ऐं बेशक इंसान खे अल्लाह ताला ॾांहुं गॾु थियणो आहे। واتقوا فتنة لا تصيبن الذين ظلموا منكم خاصة واعلموا أن الله شديد العقاب। ऐं तव्हां जिहाद न करण खां डिॼो वरन उन जी मुसीबत सभिनी मुस्लमान ते पवंदी ऐं तव्हां यकीन करियो बेशक अल्लाह सख़्त अज़ाब कंदड़ आहे। واذكروا إذ أنتم قليل مستضعفون في الأرض تخافون أن يتخطفكم الناس فآواكم وأيدكم بنصره ورزقكم من الطيبات لعلكم تشكرون। ऐं तव्हां यादि करियो जॾहिं तव्हां थोरा ज़ईफ़ हुआ ज़मीन में, तव्हांखे हर वक़्तु ख़ौफ़ हो त मतां तव्हांखे माण्हू झटे खणी न वञनि। पोइ अल्लाह तव्हांखे पनाह ॾिनी ऐं पंहिंजी मदद सां तव्हांखे मज़बूत कयो ऐं पाक शयुनि मां रिज़्क़ ॾिनाई त मन तव्हां शुक्रगुज़ार थियो। يا أيها الذين آمنوا لا تخونوا الله والرسول وتخونوا أماناتكم وأنتم تعلمون। ए मोमिनो, तव्हां न ख़यानत करियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां ऐं न ख़यानत करियो पंहिंजी अमानतुनि में हालांकि तव्हां ॼाणो था। واعلموا أنما أموالكم وأولادكم فتنة وأن الله عنده أجر عظيم। ऐं तव्हां मालूम करियो त तव्हांजा माल ऐं औलाद आख़िरत कमनि खां मना कंदड़ आहिनि ऐं बेशक अल्लाह ताला वटि अजर अज़ीम आहे। يا أيها الذين آمنوا إن تتقوا الله يجعل لكم فرقانا ويكفر عنكم سيئاتكم ويغفر لكم والله ذو الفضل العظيم। ए मोमिनो, जेकॾहिं तव्हां अल्लाह जो ख़ौफ़ कयो अल्लाह तव्हांखे मदद ऐं निजात ॾींदो ऐं तव्हांजा गुनाह माफ़ कंदो ऐं तव्हांखे बख़्श कंदो ऐं अल्लाह तमामु वॾो फज़ल कंदड़ आहे। وإذ يمكر بك الذين كفروا ليثبتوك أو يقتلوك أو يخرجوك ويمكرون ويمكر الله والله خير الماكرين। ऐं ए रसूल अरबी, तव्हां यादि करियो जॾहिं काफ़रनि तव्हां लाइ मनसूबो तयारु कयो त तव्हांखे क़ैद कनि या तव्हांखे शहीद कनि या तव्हांखे जलावतन कनि ऐं उन्हनि फ़रेब कयो ऐं अल्लाह तदबीर कई ऐं अल्लाह बेहतरीन तदबीर कंदड़ आहे। وإذا تتلى عليهم آياتنا قالوا قد سمعنا لو نشاء لقلنا مثل هذا إن هذا إلا أساطير الأولين। ऐं जंहिं वक़्तु उन्हनि ते असां जूं आयतूं पढ़ियूं वञनि थियूं त चवनि था बेशक असां ॿुधो, जेकॾहिं असीं चाहियूं त असीं क़ुर जो मिसाल पेश करे सघूं था, न आहे हीउ क़ुर मगर किस्सा अॻियनि माण्हुनि जा। وإذ قالوا اللهم إن كان هذا هو الحق من عندك فأمطر علينا حجارة من السماء أو ائتنا بعذاب أليم। ऐं जंहिं वक़्तु काफ़रनि चयो हे असांजा रब, जेकॾहिं हीउ क़ुर सचो आहे तुंहिंजे तरफ़ां त पोइ तूं असांजे मथां पथरनि जो मींहुं वसाए या असां ते दर्दनाक अज़ाब आण। وما كان الله ليعذبهم وأنت فيهم وما كان الله معذبهم وهم يستغفرون। ऐं अल्लाह ताला जो ही शान नाहे जो हिननि ते अज़ाब करे, छो त रसूल अरबी इन्हनि में मौजूद आहिनि ऐं अल्लाह जो शान नाहे जो इन्हनि ते अज़ाब करे हालांकि इहे बख़्शिश घुरंदड़ आहिनि। وما لهم ألا يعذبهم الله وهم يصدون عن المسجد الحرام وما كانوا أولياءه إن أولياؤه إلا المتقون ولكن أكثرهم لا يعلمون। ऐं कहिड़े सबबा अल्लाह ताला काफ़रनि ते अज़ाब न करे हालांकि उहे बैतुल्लाह खां रोकिन था ऐं उहे रोकण जा हक़दार नाहिनि। बैतुल्लाह जा संभालींदड़ त फ़क़ति परहेज़गार आहिनि, पर घणा माण्हू उन्हनि मां नथा ॼाणनि। وما كان صلاتهم عند البيت إلا مكاء وتصدية
فذوقوا العذاب بما كنتم تكفرون ऐं नाहे निमाज़ इन्हनि काफ़रनि जी बैतुल्लाह शरीफ़ में मगर सीटियूं ऐं ताड़ियूं वॼाइनि पोइ तव्हां अज़ाब चखो इन सबबां जो तव्हां कुफ़र करियो था إن الذين كفروا ينفقون أموالهم ليصدوا عن سبيل الله فسينفقونها ثم تكون عليهم حسرة ثم يغلبون والذين كفروا إلى جهنم يحشرون बेशक काफ़र पंहिंजी मिल्कियत ख़र्च कनि था इन ई लाइ त माण्हुनि खे रोकीन अलाह जी राह खां ऐं इहे आईंदे बि ख़र्च कंदा पोइ थींदो उहो ख़र्च करणु उन्हनि लाइ बाहिस हसरत उन खां पोइ नाकाम थींदा ऐं जिन माण्हुनि कुफ़ुर कयो उहे दोज़ख ॾांहुं गॾु कया वेंदा ليميز الله الخبيث من الطيب ويجعل الخبيث بعضه على بعض فيركمه جميعا فيجعله في جهنم أولئك هم الخاسرون इन ई लाइ त अल्लाह काफ़रनि खे मोमिननि खां परे करे ऐं काफ़रनि खे हिक ॿिए जे मथां रखी ढेर करे पोइ सभिनी खे गॾु करे पोइ उन ई ढेर खे जहन्नम में दाख़िल करे इहे नुक़सान वारा आहिनि قل للذين كفروا إن ينتهوا يغفر لهم ما قد سلف وإن يعودوا فقد مضت سنة الأولين तव्हां उन्हनि माण्हुनि खे फरमायो जेके काफ़र थिया जेकॾहिं इहे बाज़ आया त संदन अॻियां गुनाह माफ़ कया वेंदा ऐं जेकॾहिं बाज़ न आया त पोइ उन्हनि सां पहिरियनि काफ़रनि जहिड़ो सलूक कयो वेंदो وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين كله لله فإن انتهوا فإن الله بما يعملون بصير ऐं तव्हां उन्हनि खे एसिताईं क़त्ल करियो जो को बि फितनो न रहे ऐं समूरो दीन अलाह ताला लाइ ख़ालिस रहे पोइ जेकॾहिं इहे बाज़ आया पोइ बेशक अलाह ताला संदन अमलनि खे ॾिसंदड़ आहे وإن تولوا فاعلموا أن الله مولاكم نعم المولى ونعم النصير ऐं जेकॾहिं इनकार कयूं पोइ तव्हां मालूम करियो त बेशक अलाह ताला तव्हांजो मददगार आहे अलाह बहितरीन मददगार ऐं बहितरीन हिमायती आहे واعلموا أنما غنمتم من شيء فأن لله خمسه وللرسول ولذي القربى واليتامى والمساكين وابن السبيل إن كنتم آمنتم بالله وما أنزلنا على عبدنا يوم الفرقان يوم التقى الجمعان والله على كل شيء قدير ऐं तव्हांखे मालूम हुजे त जेको माल गनीमत तव्हांखे हथ अचे थो पोइ बेशक उन जो पंजूं हिसो अलाह ऐं अलाह जे रसूल ऐं पाण करीमनि जे अज़ीज़नि ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे जेकॾहिं तव्हां ईमान आणियो था अलाह ताला ते ऐं उन ई ते जेकी असां फ़ैसिले जा ॾींहुं पंहिंजे हबीब जे मथां नाज़िल फरमायो जंहिं ॾींहुं मुस्लमाननि ऐं काफ़रनि जा लश्कर आम्हूं साम्हूं थिया ऐं अलाह हर शइ ते क़ादिर आहे إذ أنتم بالعدوة الدنيا وهم بالعدوة القصوى والركب أسفل منكم ولو تواعدتم لاختلفتم في الميعاد ولكن ليقضي الله أمرا كان مفعولا ليهلك من هلك عن بينة ويحيى من حي عن بينة وإن الله لسميع عليم उन वक़्तु मुस्लमान जो लश्कर मदीने पाक जे तरफ़ हो ऐं काफ़रनि जो लश्कर यमन तरफ़ हो ऐं तिजारती काफ़िलो तव्हांजे हेठे पासे हो ऐं जेकॾहिं तव्हां लड़ाई जो वक़्तु मुक़ररु करियो हा त मुक़ररु वक़्त खां पोइते रहिजी वञो हा इन ई लाइ त अलाह ताला करे ॾेखारे हा उहो कमु जेको खेसि करिणो आहे इन लाइ त जेको चाहे काफ़र थिए हुज्जत सां ऐं जेको चाहे मुस्लमान थिए ऐं बेशक अलाह ताला ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे
إذ يريكهم الله في منامك قليلا ولو أراكهم كثيرا لفشلتم ولتنازعتم في الأمر ولكن الله سلم إنه عليم بذات الصدور ऐं तव्हां यादि करियो जॾहिं अल्लाह पंहिंजे रसूल खे ख्वाब में काफ़र थोरा करे ॾेखारिया ऐं जेकॾहिं तव्हांखे उन्हनि जो लश्कर घणो करे ॾेखारे हा त तव्हांजा हौसला घटि थियनि हा ऐं तव्हां पाण में जिहाद जे मामले में इख़्तिलाफ़ करियो हा पर अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखियो बेशक अल्लाह दिलनि जे राज़नि खे ॼाणंदड़ आहे وإذ يريكموهم إذ التقيتم في أعينكم قليلا ويقللكم في أعينهم ليقضي الله أمرا كان مفعولا وإلى الله ترجع الأمور ऐं जंहिं वक़्तु अल्लाह तव्हांखे काफ़रनि जो लश्कर मुक़ाबले वक़्तु थोरो करे ॾेखारियो ऐं तव्हां वरी उन्हनि जी नज़रुनि में थोरा ॾिसण में थिए आया इन लाइ त अल्लाह करे ॾेखारे उहो कमु जेको खेसि करणो आहे ऐं सभई कम अल्लाह जे हुकुम सां थियनि था يا أيها الذين آمنوا إذا لقيتم فئة فاثبتوا واذكروا الله كثيرا لعلكم تفلحون ए मोमिनो तव्हां जॾहिं काफ़रनि जे लश्कर खे साम्हूं थियो त पोइ साबित कदम रहो ऐं अल्लाह जो ज़िक्र ज़्यादा करियो त यकीनन तव्हां कामयाब थींदा وأطيعوا الله ورسوله ولا تنازعوا فتفشلوا وتذهب ريحكم واصبروا إن الله مع الصابرين ऐं अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी करियो ऐं पाण में इख़्तिलाफ़ न करियो वरन तव्हांजा हौसला घटि थींदा ऐं तव्हांजी कुवत घटि थींदी ऐं तव्हां सब्र करियो बेशक अल्लाह सब्र कंदड़नि सां गॾु आहे ولا تكونوا كالذين خرجوا من ديارهم بطرا ورئاء الناس ويصدون عن سبيل الله والله بما يعملون محيط ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि वांगुरु न हुजो जेके पंहिंजे घरनि मां तकबुर ऐं रिया ख़ातिर निकिता ऐं उहे अल्लाह जी राह खां रोकिन था ऐं काफ़रनि जा सभई कम अल्लाह ताला जी गिरफ़्त में आहिनि وإذ زين لهم الشيطان أعمالهم وقال لا غالب لكم اليوم من الناس وإني جار لكم فلما تراءت الفئتان نكص على عقبيه وقال إني بريء منكم إني أرى ما لا ترون إني أخاف الله والله شديد العقاب ऐं जंहिं वक़्तु उन्हनि लाइ शैतान उन्हनि बदअमाली सिंगारी ऐं शैतान चयो उन्हनि माण्हुनि यानी मुस्लमाननि मां को बि अॼु तव्हां ते ग़ालिब न थींदो ऐं बेशक आऊं तव्हांजो मददगार आहियां पोइ जॾहिं ॿई फ़ौजूं हिक ॿिए जे साम्हूं थियूं त शैतान वाइदे तां फिरी वियो ऐं शैतान उन्हनि खे चयो आऊं तव्हां खां बेज़ार आहियां ऐं आऊं उहो ॾिसां पियो जेको तव्हां नथा ॾिसो आऊं त अल्लाह खां ॾिजां थो ऐं अल्लाह ताला सख़्तु सज़ा ॾींदड़ आहे إذ يقول المنافقون والذين في قلوبهم مرض غر هؤلاء دينهم ومن يتوكل على الله فإن الله عزيز حكيم जॾहिं मुनाफ़िक़नि ऐं जिन जी दिलनि में मर्ज़ हो हीउ थिए चयाऊं त मुस्लमाननि खे संदन दीन मग़रूर कयो आहे ऐं जेको माण्हू अल्लाह ते तवक्कल करे थो पोइ बेशक अल्लाह غالب حکمت वारो आहे ولو ترى إذ يتوفى الذين كفروا الملائكة يضربون وجوههم وأدبارهم وذوقوا عذاب الحريق ऐं जेकॾहिं तूं ए मुखातिब ॾिसी हा जॾहिं मलाइक काफ़रनि जो साह कढी रहिया हुआ संदन मुंहनि ऐं पुठियुनि ते गुर्द हणी रहिया हुआ ऐं मलाइक चई रहिया हुआ चखो तव्हां अज़ाब बाहि जो
ذلك بما قدمت أيديكم وأن الله ليس بظلام للعبيد इहो अज़ाब संदन बदअमालीअ जी सज़ा हुई ऐं बेशक अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते ज़ुल्म कंदड़ नाहे كدأب آل فرعون والذين من قبلهم كفروا بآيات الله فأخذهم الله بذنوبهم إن الله قوي شديد العقاب उन्हनि जो नमूनो फिरौन जे लश्कर जहिड़ो आहे ऐं उन्हनि माण्हुनि जहिड़ो आहे जेके उन्हनि खां अॻु में थी गुज़रिया जिन अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो पोइ अल्लाह खेनि संदन गुनाहनि सबबा गिरफ़्तार कयो बेशक अल्लाह वॾी कुवत वारो सख़्त सज़ा ॾींदड़ आहे ذلك بأن الله لم يكن مغيرا نعمة أنعمها على قوم حتى يغيروا ما بأنفسهم وأن الله سميع عليم उन जो सबब ही आहे त जॾहिं अल्लाह कंहिं क़ौम ते पंहिंजी नेमत कंदो आहे उहा नेमत हेसि ताईं ख़तम नथो करे जेसि ताईं उहे पाण नेमत खे ख़तम नथा कनि ऐं बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे كدأب آل فرعون والذين من قبلهم كذبوا بآيات ربهم فأهلكناهم بذنوبهم وأغرقنا آل فرعون وكل كانوا ظالمين उन्हनि जो नमूनो फिरौन जे लश्कर जहिड़ो आहे ऐं उन्हनि माण्हुनि जहिड़ो आहे जेके उन्हनि खां अॻु में थी गुज़रिया जिन अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो सम्झो पोइ अल्लाह उन्हनि खे संदन गुनाहनि सबबा हलाक कयो ऐं अल्लाह ताला फिरौन जे लश्कर खे ग़रक़ कयो ऐं उहे सभई ज़ालिम हुआ إن شر الدواب عند الله الذين كفروا فهم لا يؤمنون बेशक बदतरीन जानवर अल्लाह ताला वटि उहे माण्हू आहिनि जिन कुफ्र कयो पोइ उहे ईमान नथा आणनि الذين عاهدت منهم ثم ينقضون عهدهم في كل مرة وهم لا يتقون उहे माण्हू जिन सां तव्हां केतिरा भेरा वाइदो कयो पोइ हर दफ़े इहे माण्हू वाइदो टोड़ीनि था ऐं इहे अल्लाह खां नथा डिॼनि فإما تثقفنهم في الحرب فشرد بهم من خلفهم لعلهم يذكرون पोइ जेकॾहिं इहे तव्हांखे मैदान जंग में मिलनि पोइ इन्हनि खे छिड़ विछड़ करे छॾियो त जेकी इन्हनि जे पोयां आहिनि मन उहे नसीहत हासिल कनि وإما تخافن من قوم خيانة فانبذ إليهم على سواء إن الله لا يحب الخائنين ऐं जेकॾहिं तव्हांखे कंहिं क़ौम मां ख़यानत जो अंदेशो आहे त पोइ संदन मुआइदो सुठे तरीक़े सां वापसि करियो बेशक अल्लाह ख़यानत कंदड़नि सां मोहबत नथो रखे ولا يحسبن الذين كفروا سبقوا إنهم لا يعجزون ऐं तव्हां हरगिज़ न सम्झो त काफ़र जंगे बदर में बची विया बेशक इहे अल्लाह खे हाजिर करे नथा सघनि وأعدوا لهم ما استطعتم من قوة ومن رباط الخيل ترهبون به عدو الله وعدوكم وآخرين من دونهم لا تعلمونهم الله يعلمهم وما تنفقوا من شيء في سبيل الله يوفى إليكم وأنتم لا تظلمون ऐं तव्हां पंहिंजी तौफ़ीक़ मूजिब इन्हनि काफ़रनि लाइ हर क़िस्म जा हथियार पंवार ऐं घोड़ा तयार रखो तव्हां रेॼारियो इन्हनि हथियारनि सां अल्लाह जे दुश्मननि ऐं पंहिंजे दुश्मननि खे अलावा ॿियनि माण्हुनि खे जिन खे तव्हां नथा ॼाणो अल्लाह उन्हनि खे ॼाणे थो ऐं अल्लाह जी राह में तव्हां जेका शइ ख़र्च कंदा उनजो तव्हांखे पूरो पूरो अजुर मिलंदो ऐं तव्हां सां ज़ुल्म न कयो वेंदो جنحوا للسلم فاجنح لها وتوكل على الله
إنه هو السميع العليم ऐं जेकॾहिं इहे तव्हांखे सुलह जी आछ कनि पोइ तव्हां उन्हनि सां सुलह करियो ऐं अल्लाह ते तवकल करियो बेशक उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे وإن يريدوا أن يخدعوك فإن حسبك الله هو الذي أيدك بنصره وبالمؤمنين وألف بين قلوبهم لو أنفقت ما في الأرض جميعا ما ألفت بين قلوبهم ولكن الله ألف بينهم إنه عزيز حكيم ऐं जेकॾहिं इहे तव्हांखे धोखे ॾियण जो इरादो कनि था पोइ बेशक अल्लाह तव्हां लाइ काफ़ी आहे अल्लाह उहो आहे जंहिं तव्हांखे पंहिंजी मदद सां ऐं मोमिननि जी मदद सां मज़बूत बनायो ऐं अल्लाह तव्हांजी दिलनि में मोहबत पैदा कई जेकॾहिं तव्हां ख़र्च करियो हा समूरियूं शयूं जेके ज़मीन में आहिनि त बि उन्हनि जी दिलनि में मोहबत पैदा न करे सघो हा पर अल्लाह ताला तव्हां में मोहबत पैदा कई बेशक अल्लाह गालिब हिकमत वारो आहे يا أيها النبي حسبك الله ومن اتبعك من المؤمنين ए रसूल अरबी तव्हां लाइ अल्लाह काफ़ी आहे ऐं उहे असहाबी काफ़ी आहिनि जेके तव्हांजा ताबेदार आहिनि يا أيها النبي حرض المؤمنين على القتال إن يكن منكم 20 صابرون يغلبوا 200 وإن يكن منكم 100 يغلبوا 1000 من الذين كفروا بأنهم قوم لا يفقهون ए रसूल अरबी तव्हां जिहाद लाइ मोमिननि खे घणी रग़बत ॾियारियो जेकॾहिं तव्हां मां 20 मुजाहिद सब्र कंदड़ हूंदा त 200 काफ़रनि ते ग़ालिब थींदा ऐं जेकॾहिं तव्हां मां 100 मुजाहिद हूंदा त 1000 काफ़रनि ते ग़ालिब रहंदा इन सबबा जो इहा बेसमझ क़ौम आहे الآن خفف الله عنكم وعلم أن فيكم ضعفا فإن يكن منكم 100 صابرة يغلبوا 200 وإن يكن منكم 1000 يغلبوا 2000 بإذن الله والله مع الصابرين हाणे अल्लाह ताला तव्हां मुस्लमाननि ते हल्काई कई आहे ऐं खेसि मालूम आहे त तव्हां में ज़ोफ़ आहे पोइ हाणे जेकॾहिं तव्हां मां 100 मुजाहिद सब्र कंदड़ आहिनि उहे 200 काफ़रनि ते ग़ालिब रहंदा ऐं जेकॾहिं 1000 आहिनि अल्लाह जे हुकुम सां 2000 ते ग़ालिब रहंदा ऐं अल्लाह ताला सब्र कंदड़नि सां गॾु आहे ما كان لنبي أن يكون له أسرى حتى يثخن في الأرض تريدون عرض الدنيا والله يريد الآخرة والله عزيز حكيم नबी करीम खे मुनासिब नाहे जो उन वटि जंगी कैदी हुजनि एसि ताईं जो उन्हनि खे ज़मीन में क़त्ल कयो वञे तव्हां दुनिया जो माल चाहियो था ऐं अल्लाह ताला आख़िरत चाहे थो ऐं अल्लाह गालिब हिकमत वारो आहे لولا كتاب من الله سبق لمسكم فيما أخذتم عذاب عظيم जेकॾहिं अल्लाह जो हुकुम ईअं न हुजे हा यानी दरगुज़र करण जो त तव्हांखे माल गनीमत वठण में अल्लाह जो सख़्त अज़ाब पहुचे हा فكلوا مما غنمتم حلالا طيبا واتقوا الله إن الله غفور رحيم हाणे भले माल गनीमत हलाल पाक समझी तव्हां इस्तेमाल करियो ऐं अल्लाह खां तव्हां ख़ौफ़ करियो बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ बाजारो आहे يا أيها النبي قل لمن في أيديكم من الأسرى إن يعلم الله في قلوبكم خيرا يؤتكم خيرا مما أخذ منكم ويغفر لكم والله غفور رحيم ए रसूल अरबी तव्हां फरमायो उन्हनि कैदियुनि खे जेके तव्हांजे हथ में आहिनि त जेकॾहिं अल्लाह तव्हांजे दिलनि में ख़ैर मालूम कयो त अल्लाह तव्हांखे अता कंदो उन खां बहितर माल जेको तव्हां खां वरितो वियो ऐं अल्लाह तव्हांखे बख़्श कंदो
ऐं अल्लाह बख़्शींदड़ ॿाजारो आहे। وإن يريدوا خيانتك فقد خانوا المؤمنون حقا لهم مغفرة ورزق كريم। ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं अल्लाह जी राह में जिहाद कयो ऐं जिन माण्हुनि पनाह ॾिनी यानी मुहाजिर मुस्लमाननि खे सचा मोमिन आहिनि, इन्हनि मदद कंदड़ लाइ बख़्शिश ऐं बेहिश्त आहे। والذين آمنوا من بعد وهاجروا وجاهدوا معكم فأولئك منكم وأولو الأرحام بعضهم أولى ببعض في كتاب الله إن الله بكل شيء عليم। ऐं जिन माण्हुनि उन्हनि खां पोइ ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं तव्हां सां गॾु जिहाद कई, पोइ उहे बि तव्हां मां आहिनि, रिश्तेदार वरसे में हिक ॿिए जा वधीक हक़दार आहिनि अल्लाह जे हुकुम मूजिब। बेशक अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे।